बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल हिकु नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों, अॼु दर्जे ॿिए मां यानी ॿिए क्लास मां असां सबक़ु नाओं पढ़ंदासीं जंहिंजो उनवान आहे आज़ादीअ जो ॾींहुं। दोस्तों, पहिरें हिन सबक़ खे हिजे पढ़ंदासीं, पोइ रवां पढ़ंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, अगरि तव्हां नवां आहियो असांजे चैनल ते त लाइक शेयर ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा। सीन ज़बर स, बे ज़बर ब, काफ पेशक सबक, नून अलफ ना, हमज़ा नून पेशऊं नाऊं सबक नाऊं, अलफ मद आ, जे अलफ ज़ा, दालिए ज़ेर दी, अमदो ज़बर है, आज़ादीय, जीमवा जो ॾेइए नून ज़ेर डी, हे नून पेश हूँ ॾींहुं, आज़ादीय जो ॾींहुं। पे अलफ पा, काफ सीन ज़ेर किस, ते अलफ ता, नून पेश नो, पाकिस्तान, अलफ ज़बर है, सीन अलफ नून सा, असां, जीम वा जो, मीम लाम पेश मुल, काफ पेश को, मुल्क, अलफ मद आ, हे ये हे, आहे, हे ये ज़ेर ही, अमज़ो पेश ही, मीम लाम पेश मुल, काफ पेश को, मुल्क। 14, अलफ मद आ, गाज वगै, सीन से, टेपिस्ट, अगस्त 1947, ईसवीय, तये ते, काफ अलफ का, अमदो ज़ेर ए, दाल ज़ेर दे, कायदे, अलफ ज़बर अ, एन ज़ेर ए, ज़ोए ज़बर ज़, मीम पेश मो, आज़म, मीम पेश मो, है ज़बर है, मीम ज़बर म, दाल पेश दो, मोहम्मद, एन ज़बर है, लामिया ज़ेर ली, अली, जिम ज़ेर जे, नून अलफ ना, हाय पेश हो, जिन्नाह, जिमिए जे, जिन्नाह जे, अलफ ज़बर है, गे ज़ेर गे, वा अलफ वा, णइए ज़ेर णी, अमदो ज़बर है, अगवाणिय, मीम दो ज़ेर में, काफ अलफ का, अमदो ज़ेर ए, मीम पेश मो, कायम, थे ज़ेर थे, ये वायु, थियो, पे अलफ पा, काफ सीन ज़ेर किस, ते अलफ ता, नून पेश न, पाकिस्तान, जीम अलफ जा, चे अलफ चा, रे पेश रो, चार, सादवा पेश सू, बे अलफ बा, सूबा, अलफ मद आ, हे ज़ेर हे, नून ज़ेर ने, आहे ने, सीन नून ज़ेर से, धाल पेश धो, सिंध, पे नून ज़बर पै, जीम अलफ जा, बे पेश बो, पंजाब, खये ज़बर खय, बे ज़बर बै, रे पेश रो, खैबर, पे ज़बर पै, खाय ज़ेर खे, तेवा पेश तू, नून ज़ेर ने, खाय ज़बर खै, वा अलफ वा, खैबर पख्तून खवा, अमदो दो ज़ेर ऐं, बे ज़बर बै, लाम वालो, चे सीन ज़ेर चिस, ते अलफ ता, नून पेश न, बलोचिस्तान, पे अलफ पा, काफ सीन ज़ेर किस, ते अलफ ता, नून ज़बर न, पाकिस्तान, मीम दो ज़ेर में, रे ज़बर रै, हे नून ज़बर हैं, दाल ज़बर दै, रे ज़ेर रे, रहंदड़े, सीन ज़बर स, भे ज़बर भै, अमदो ये ज़ेर ई, सभई, मीम अलफ मा, णे हेवा पेश णू, माण्हू, पे अलफ पा, णे ज़बर ण, पाण, मीम दो ज़ेर में, पे ज़ेर पे, ये अलफ या, रे ज़बर र, प्यार, मीम पेश मो, है ज़बर है, बे ज़बर बै, ते ज़बर त, मोहब्बत, सीन अलफ नून सा, रे ज़बर र, हे नून ज़बर हैं, दाल अलफ ता, रहंदा, अलफ मद आ, हे ज़ेर हे, नून ज़ेर ने, आहे ने। 14, अलफ मद आ, गाज वगै, सीन ज़ेर से, टेपिस्ट, अगस्त, अलफ ज़बर है, सीन अलफ नून सा, असां, जिमिए जे, अलफ मद आ, जे अलफ ज़ा, दालिए ज़ेर दी, अमदो ज़बर है, आज़ादीय, जीम वा जो, ॾेइए नून ज़ेर डी, हे नून पेश हूँ ॾींहुं, अलफ मद आ, हे ये हे, आहे, अलफ ज़बर है, सीन ये नून ज़ेर सी, अस्सी, हे ज़बर है, रे ज़ेर रे, हर रे, सीन अलफ सा, लाम पेश लो, साल, अलफ ज़ेर ए, हे वा हो, ई हो, ॾेइए नून ज़ेर डी,
हे नून पेश हूँ ॾींहुं सिन पे सु ठहिए ठे सुठे नून ज़बर न मीम वा पेश मू नूनिए ने नमूने मीम ज़बर म लाम हे अलफ ला अमदोये नून ज़र ई दाल अलफ दा मलहाइंदा अलफ मदवा हे ज़र हे ये वा नून पेश यूं आयूं अलफ पेश ओ नून ज़बर न उन ॾइए नून ज़र डी हे नून ज़बर ह ॾींहुं काफ़ा ज़बर कौ मीमी ज़र मी कोमी ते ज़बर त रे अलफ रा नून वा पेश नू तरानू गे अलफ गा अमदो ये गाए मीम लाम पेश मुल का ज़बर क मुल्क जीम वा जो झे नून ज़बर झ डाय वा डो झंडो फे ज़बर फ रे ज़र रे कफ अलफ का ये वा यो फड़कायो वये नून ज़र वी दाल वा दो वींदो अलफ मद आ हे ये हे आहे बे अलफ बा जे अलफ जा रे ज़र रे ये पेश यो नून ज़र ने बाजारुन घे ज़र घे ते ज़र टे ये पेश यो नून ज़र ने घिटियो ने अमदो दो ज़र ऐं अन ज़र ए मीम अलफ मा रे ज़बर र ते ज़बर त नून ज़र ने इमारत ने खये खे खे सीन पेश सो हे ज़र हे णे ज़र णे ये पेश यो नून ज़र ने सुहणे ने झे नून ज़बर झ डे ज़र डे ये पेश यो नून ज़र ने झंडियों ने अमदो दो ज़र ऐं झे अलफ झा लाम ज़बर ल रे ज़बर र नून ज़र ने झालर ने सीन अलफ नून सा सीनिए नून ज़र सी गाफ अलफ गा रे ज़र रे बेवा बो सिंगार बो अलफ मद आ हे ये हे आहे रे अलफ रा ते ज़र ते राते जीम वा जो हे ज़बर है रे ज़र रे हर रे पे अलफ पा सीनिए से पासे बे ज़बर ब ते ज़र ते ये पेश यो नून ज़र ने बत्तियों ने जीम ये ज़र जी झे ज़र झे रे ज़र रे झिर्रे मीम ज़र में रे ज़र रे मिर्रे झिर मिर्रे हेवा नून पेश हूँ दालिए ज़र दी हूँ दी अलफ मदआ हे ये हे आहे अलफ ज़बर सीन अलफ नून सा अस्सा खये खे पे नून ज़बर प हे नून ज़र हैं जिमिए जे पहजे मीम लाम पेश मुल का ज़बर क मुल्क सीन अलफ नून सा डे अलफ डा ढाय वा ढो डाढो पे ज़र पे ये अलफ या रे पेश रो प्यारो अलफ मद आ हे ये हे आहे अलफ ज़बर सीनिए नून ज़र सी अस्सी एन ज़र ए लाम ज़र ले मीम पेश म इल्म पे ज़र पे रे अलफ रा अमदो ये पेराए पे नून ज़बर प हे नून ज़र हैं जीमिए जे पहजे मीम लाम पेश मुल का ज़बर क मुल्क जीमिए ज़र जी खाए ज़र खे दाल ज़बर द मीम ज़बर म ते पेश तो खिदमत काफ नून ज़बर क दाल अलफ दा कंदा सीनिए नून ज़र सी कंदा सीन पे सो टे अलफ ठा सुठा शीन ज़बर श हे ज़र हे रये ज़र री शहरी बे ज़बर ब णे ज़र ने जीमिए ज़र जी बनजी मीम लाम पेश मुल का ज़बर क मुल्क खे ये खे खैवा पेश खो शीन ज़र शे है अलफ हा लम पेश लो खुशहाल काफ नून ज़बर क दाल अलफ दा सीन ये नून ज़र सी कंदा सी दोस्तों रवा पढ़ंदा सी सबक नाउ आज़ादी जो ॾींहुं पाकिस्तान असां जो मुल्क आहे हीअ मुल्क 14 अगस्त 1947 ईस्वीअ ते क़ाइदे आज़म मुहम्मद अली जिन्नाह जे अॻुवाणीअ में क़ाइमु थियो। पाकिस्तान जा 4 सूबा आहिनि सिंध पंजाब खैबर पख्तूनख्वा ऐं बलोचिस्तान। पाकिस्तान में रहंदड़ सभई
माण्हू पाण में प्यार ऐं मुहबत सां रहंदा आहिनि। 14 अगस्त असां जे आज़ादीअ जो ॾींहुं आहे। असीं हर साल इहो ॾींहुं सुठे नमूने मल्हाईंदा आहियूं। उन ॾींहुं क़ौमी तरानो ॻाए मुल्क जो झंडो फड़कायो वेंदो आहे। बाज़ारनि घिटियुनि ऐं इमारतनि खे सुहिणनि झंडियुनि ऐं झालरनि सां सींगारिबो आहे। राति जो हर पासे बतियुनि जी झिरमिर हूंदी आहे। असां खे पंहिंजे मुल्क सां ॾाढो प्यार आहे। असीं इल्मु पिराए पंहिंजे मुल्क जी ख़िदमत कंदासीं। सुठा शहरी बणिजी मुल्क खे खुशहाल कंदासीं।